घमट में जागराणी बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि भारो पुलिस ऐं बासरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाक किताब खणी धरणो। जागराणी बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि भारो पुलिस ऐं बासर जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ पाक किताब खणी प्रेस क्लब घमट अॻियां एहतिजाजी धरणो हणी वेही रहिया ऐं टायरनि खे बाहि ॾेई भिटाई चौक बंदि करे छॾियो, जंहिं सबबु ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीह वयूं। एहतिजाज कंदड़ भारो थाणे जी हद उठ फेर जागराणी वासी मुस्मात सोन भाई, साजिदा, नूरजान, सुगरा, सकीना, खेर मोहम्मद, सदाम हुसैन ऐं अली नवाज़ चयो त गुज़िरियल ॾींहुं शाम जो झाड़ा खूह वटां पुलिस पंहिंजी पटी भाईनि जे वंगार वांदे असांजा 3 नौजवान सजाद, शमन ऐं फिदा खे खणी गुम करे छॾिया आहिनि। हिननि चयो त बासर असांजे 30 जिरे बि ज़मीन ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे भारो पुलिस भारो थाणे जो SHO माइट्री निभाए रहियो आहे ऐं पुलिस वसाउण करे बेगुनाह असांजे घरनि में घेरी चादर ऐं चौधीवारी जो तक़दस पायमाल कयो आहिनि। हिननि चयो त ज़मीन असांजी ॾाॾी इमरान ज़ादे जी नाले ते खातो आहे, जंहिं में मुख़ालिफ़नि जो को हिसो बि न आहे। उन बावजूदु हू असां खां ज़बरदस्ती ज़मीन वठणु चाहिनि था। हिननि चयो त ज़मीन न ॾियण तां पुलिस गर्दी कंदे असांजे माण्हुनि खे बेगुनाह हिरासत में वरितो वञे थो। हिननि चयो त भारो पुलिस जो चवणु आहे त असां कंहिंखे बि गिरफ़्तार नाहे कयो, का ॿाहिरिन पुलिस हूंदी। हिननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त बेगुनाह गिरफ़्तार करे गुम कयल असांजे माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां घमट थाणे जी वॾी मुंशी एहतिजाज कंदड़ खे पंहिंजो मसइलो DSP घमट खे संदसि ऑफिस में ॿुधाइण लाइ चई धरणो ख़तमु करायो।